बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आवां जी होस्ट राबिया बलोच। अॼु असां ॻाल्हाईंदासीं कोरोना वायरस जे बारे में, जेका हिकु आलमी वबा बणिजी चुकी आहे। हाणे असां सां गॾु मौजूद आहिनि असां वटि हिते डॉक्टर गुलाम मुर्तज़ा चांडियो, जेके नक कन ऐं गले जा स्पेशलिस्ट आहिनि। उन्हनि खां अॼु असां कुझु सवालात कंदासीं त कोरोना किथां आई, कीअं फैली ऐं इन जा जेके आहिनि से बचाव जा तदाबीर छा आहिनि ऐं इहा केतिरे हद ताईं ख़तरनाक आहे ऐं इन खां कहिड़ा महफ़ूज़ इक़दामात वठी सघजनि था। अस्सलाम वालेकुम सर, छा आहे, किथां शुरू थी आहे, इन जे बारे में तव्हां कुझु वज़ाहत कंदो? मुंहिंजो नालो डॉक्टर गुलाम मुर्तज़ा आहे। हिन वक़्तु लियाकत यूनिवर्सिटी हॉस्पिटल में नक कन गले जे माहिर तौर कमु कंदो आहियां। जी तव्हां सुवाल कयो त कोरोना छा आहे ऐं उन जा किथां शुरूआत थी आहे। कोरोना हिकु बीमारी आहे जेका वायरस जे करे थी। त कोरोना नालो वायरस जो आहे जेको हाणे डिटेक्ट थियो 2019 में ऐं जेको शुरूआत थी वुहान शहर, चाइना जे वुहान शहर खां। कोरोना वायरस हिकिड़ी अहिड़ी नंढड़ी शइ आहे जेका हूअं त इनविज़िबल आहे, पर माइक्रोस्कोप वग़ैरह सां माण्हू ॾिसी सघे थो। डेड बि आहिनि, जॾहिं इंसान में वेंदा आहिनि त अलाइव थी वेंदा आहिनि, उहे पंहिंजो मुख़्तलिफ़ असरात शुरू करे छॾींदा आहिनि। हिन जे असरात जेके उन्हनि में मेन जेको असरु कंदो आहे उहो कंदो आहे इंसान जी इम्यूनिटी ते, यानी क़ुव्वत मुदाफ़ियत जेका हूंदी आहे उन ते वञी असरु कंदा आहिनि, हमिलो कंदा आहिनि ऐं माण्हू खे पोइ बीमारी सां जेको झेड़े वारी सघ आहे उहा माण्हू जी घटिजी वेंदी आहे ऐं अहिड़े नमूने सां उहो झेड़ी ते पाण पंहिंजो पसाह जेको सो दणी हवाले कंदो आहे। यानी हीउ वायरस जेको अहिड़ो नुक़सानकार वायरस इन करे जो क़ुव्वत मुदाफ़ियत ख़तमु करे छॾींदो आहे। ठीकु आहे सर, पोइ पुछणु चाहींदसि त इन जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि, इन जो कहिड़े हिसाब सां ख़बर पए, हिकु आम माण्हू खे कीअं ख़बर पए त उनमें कोरोना जा वायरस जेके आहिनि मौजूदु आहिनि ऐं हू उनखे बचाव जे लाइ डॉक्टर ताईं पुॼे या कीअं करे? हा जी, त आम तौर ते असांखे जेको ख़बर पई आहे त इनमें माण्हू खे ड्राई कफ यानी ख़ाली खांसी, जेका खांसी अहिड़ी हूंदी जंहिंमें बलगम वग़ैरह न हुजे, नज़लो ज़ुकाम हूंदो आहे, हल्को बुखार हूंदो आहे ऐं मेन इन जो फिफड़नि ते असरु थींदो आहे जेको साह खणण जी तकलीफ़ पैदा थींदी आहे। जंहिंमें हाणे आम तौर ते एलर्जी में बि असांखे जेको एलर्जी हूंदी आहे उन में बि छिकूं निछूं ईंदियूं आहिनि ऐं उहो नक मां पाणी वहंदो आहे ऐं अखियूं ॻाढ़ियूं थी वेंदियूं आहिनि, थोरो हल्को बुखार हूंदो आहे पर एलर्जी जे करे। जेकॾहिं माण्हू हिकिड़ो जंहिंमें एब्रॉड यानी ॿाहिरां अचण वारनि जी हिस्ट्री हुजे, यानी ॿाहिरि कंहिं मुल्क मां आया हुजनि जिते हीउ वायरस हिन वक़्तु इफेक्ट करे पियो, उते जेकॾहिं आयल आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि में इहे तकलीफ़ुनि सां गॾु साह खणण जी तकलीफ़ मेन ई असरु कंदो आहे रेस्पायरेशन ते, यानी साह खणण में ॾुखियाई थींदी आहे। उन करे असांखे हिन मरीज़ खे मेनली वेंटिलेटर ते रखिणो पवंदो आहे। तंहिं करे जॾहिं बि साह खणण जी उनमें तकलीफ़ हुजे ऐं बुखार हुजे त उन असां सम्झंदासीं त हिन में इहे निशानियूं ऐं हिन जूं आहिनि कोरोना जूं निशानियूं आहिनि। इहे मेन साह खणण जी तकलीफ़ आहे। हाणे असां ॾिसंदासीं हिन जो जेको टाइम पीरियड आहे उहो अॻ में त इहे 4 खां 14 ॾींहंनि ताईं ॿुधायो वियो त 4 ॾींहंनि खां 14 ॾींहंनि ताईं इंक्यूबेशन पीरियड आहे। यानी 4 ॾींहंनि खां शुरू थींदो, 14 ॾींहंनि ते ख़तमु थींदो। पोइ असरात केतिरा थियनि था, कॉम्प्लिकेशन्स थियनि थियूं, उन्हनि माण्हू खे छा थो थिए अलॻि ॻाल्हि 14, पर हाणे ॿुधाए स्टडी खां अचे पियो 24 ॾींहंनि ताईं बि हिन जो असरु रही सघे थो। यानी 24 ॾींहंनि ताईं हीअ पंहिंजा जेके इहे असरात आहिनि उहे हली सघनि था। तकलीफ़ थिए थी त हिते जेके काफ़ी असां वटि पेशेंट ईंदा आहिनि, जीअं दमे जी तकलीफ़ आहे कंहिंखे या कंहिंखे जेको आहे सो टीबी जो अला माफ़ी ॾे मर्ज़ आहे, त उन्हनि में पोइ वाज़े करण में डिफरेंस करण में ॾाढो ॾुखियो कोन थी वेंदो? हा, जीअं त उन जे लिए त असां इन्वेस्टिगेशन्स कंदा आहियूं, पहिरियां असां हिस्ट्री वठंदा आहियूं। जेकॾहिं हिस्ट्री ॿाहिरां माण्हू हिकिड़ो आयो, ॿाहिरि मुल्क तव्हां चाइना खां आयल आहे या ईरान खां आयल आहे या जंहिं मुल्क में हीउ अफेक्ट करे पियो उते खां आयल आहे माण्हू, उहा हिस्ट्री पॉज़िटिव आहे, उनमें इहे निशानियूं आहिनि जेके बुखार आहे, हल्को बुखार आहे, जीअं नक वहेसि पियो, साह खणण जी तकलीफ़ आहे, त असां वरी उन्हनि खे हिकिड़ो टेस्टूं कंदा आहियूं। जीअं असां स्वाब वठंदा आहियूं, नेज़ोफेरेंजल स्वाब वठंदा आहियूं, थ्रोट स्वाब वठंदा आहियूं, उहो ॾींदा आहियूं रेबारी टेस्ट लाइ। एक्सरे वग़ैरह आहिनि उहे कंदा आहियूं त असां कंदासीं भई उन्हनि में ख़बर पवंदी त हीअ टीबी जो केस आहे। हिस्ट्री मां ख़बर पइजी वेंदी आहे, टीबी वारे खंघि हूंदी, बलगम हूंदो आहे, ठीकु आहे न। अहिड़े नमूने जेको साह खणण वारी बीमारी जंहिंखे दम वग़ैरह हूंदो आहे त उहो उनजी हलण सां सहक थींदी आहे या कंहिं ॿिए तरीक़े सां वेहण सां हुनखे सहक हूंदी आहे शुरू खां वठी। पर हालांकि हीउ जेको इफेक्ट वधीक उन्हनि माण्हुनि ते कंदो आहे जिन माण्हुनि खे अॻे इहे तकलीफ़ूं आहिनि, त उन्हनि ते वधीक इफेक्ट कंदो आहे। साह जी तकलीफ़ उनखे माण्हू खे थी वेंदी आहे हली, ऐं असांखे पोइ एक्सरे कंदा आहियूं, थ्रोट स्वाब जो कंदा आहियूं, नेज़ोफेरेंस स्वाब कंदा आहियूं न, उनजी टेस्ट सां ख़बर पवंदी, PCR वग़ैरह करे ॾिसंदासीं, असांखे ख़बर पवंदी त हुन में पॉज़िटिव रिपोर्ट अची वई त मां असांजे इहे
जेको हिरास फैलायो वियो आहे पूरे मुल्क जे अंदरि ख़ासि करे सिंध जे अंदरि त भई माण्हुनि सां न मिलो बिल्कुलु हीअं न कयो लाज़मन आहे हिकिड़े घर में 8 माण्हू आहिनि त उनखे जे अलॻि कयो थो वञे त उनजी फैमिली डिस्टर्ब थी वञे जीअं हिकिड़ो सिंधी मुहावरो आहे त ख़ौफ़ थी वेंदो तारी त उअं ई मौत तारी अची वेंदी आहे न मौत अची वेंदी आहे त तव्हां उनजे लाइ छा पैगाम ॾियणु चाहींदो ऐं उनखे कहिड़े तरीक़े सां बहितर करे सघिजे थो असांजी आवाम अॼुकल्ह जेका आहे डिप्रेशन जी मरीज़ थी वई आहे ऐं हर को माण्हू जेको आहे हिक ॿिए खां ख़ौफ़ पियो थो खाए त बाबा हिन जो हथु न लॻा मता त करोना वायरस न लॻी वञे हिन शइ खे हथु न लॻा त उनजे लाइ माना तव्हां हिकिड़ो पैगाम ॾियणु चाहींदोसि जी बिल्कुलु मुंहिंजो जेको पैगाम इहो आहे त हाणे वायरस जेको अची वियो आहे असां मुस्लमान आहियूं असां वटि हाणे त सीज़न मौसम चेंज थींदी रहे पई काड़ो गर्मी अची वई त हीअ ऑटोमेटिक तक़रीबन ख़तमु थी वेंदो हलियो सर इहो केतिरी डिग्री सेंटीग्रेड ते तक़रीबन 32 खां 6 ताईं जेको सो ख़तमु थी वेंदो हलियो ॿाहिरी जेका डिग्री ॿाहिरि जेको टेम्परेचर हुजे 32 खां 36 ताईं ख़तमु थी वेंदो आहे पहिरीं ॻाल्हि इहा त ख़तमु थी असां मुस्लमान जी हैसियत में असांखे मौत जी का ॻाल्हि न आहे त मौत बरहक आहे हिकिड़े ॾींहुं अचिणो आहे इन करे एतिरो हरूभरू डिॼण जी का ज़रूरत न आहे त हरूभरू असां वेही डिॼूं त मरी वेंदासीं कुझु थी वेंदो हलियो मौत केॾी महिल बि अचिणो आहे अची बि सघे थो इहो को मसइलो न आहे वायरस जे करे अचे कीअं बि अचे ॿाहिरि खां सिर्फ़ु एहतियात आहे हीअ इन करे डपु इन करे ॾिनो पियो वञे त जीअं ही जल्दी हिकिड़े माण्हू मां ॿिए में फैलिजे थी तंहिं करे जेकॾहिं अॻु माण्हू एहतियात कंदो त हुनखे यकीनन बीमारी फैलिजंदी कोन यानी रुकिजी वेंदी असां हिनखे रोकणु था चाहियूं रोकण जो को बि तरीक़ो ॿियो न आहे सिर्फ़ु असांखे उन माण्हू जेके एहतियात रखियो वञे हा इलाज सां गॾु एहतियात ज़रूरु जेके जिन बीमार आहिनि उन्हनि खे आइसोलेशन में अलॻि करे छॾिजे ऐं जेके ॿिया माण्हू जेके ठीकु ठाक आहिनि उहे पंहिंजो एहतियात कनि एहतियातीअ जी तव्हां ॿुधायो त मास्क जेका आहे उहा ज़रूरी आहे मास्क माण्हू पंहिंजे मुंहं ते लॻाए जेॾी महिल निछ अचे थी छिक अचे थी उन महिल माण्हू टिशू पेपर सां उनखे साफ़ु करे ऐं उहो टिशू पेपर उछले छॾिजे या पंहिंजे ॿारनि सां ठूठण सां साफ़ु कजे ठीकु आहे न ऐं हथु मिलाइणु ज़रूरी कोन्हे को माण्हू सलाम करे सघे थो इन करे उहो ज़रूरी न आहे त को असां इन लाइ कयूं था त भई डपु आहे असांखे न फैलाव आहे छाकाणि त हीअ जेके वॾी उमिरि जा माण्हू आहिनि 50, 65 खां मथे आहिनि उन्हनि ते घणो इफेक्ट कंदो नंढनि ते घटि इफेक्ट कंदो पर उनमें बीमारियूं जेके हींअर जेके कंहिंखे लॻी वई त हुननि खे इम्यूनिटी जेका हुननि जी कुवत मुदाफ़ित ख़तमु करे छॾींदी अॻिते लाइ हुन ॿिनि बीमारियुनि सां हुनजो झगड़ो करण जी जेका कुवत ख़तमु थी वेंदी हली माण्हू कमज़ोर थी वेंदो हलियो इन करे हीअ डपु इन करे ॾियूं पिया ॾियनि पिया त जीअं बचाव माण्हू कनि छो असांजा माण्हू ईअं जेका असां हुनखे न डपु ॾींदासीं त कुझु न चवंदा कंदा ईअं पिया हलंदा घुमंदा फिरंदा तंहिं करे असां चाहींदासीं त हुननि खे अहिड़ो डपु ॾिजे अहिड़ो ख़ौफ़ पैदा कजे जो हू पंहिंजे पाण खे अहिड़े नमूने सां अलॻि कनि 15-20 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे महीने जी ॻाल्हि आहे इन 15-20 ॾींहंनि महीने में हीअ शयूं ख़तमु थी वेंदियूं इनशाअल्लाह ऐं असां बिल्कुलु सेफ थी वेंदा थी हलिया तंहिं करे साबुण सां हथ धोइणु खपनि बार बार इहो त हू बि सफ़ाई निस्फ़े ईमान आहे सफ़ाई ज़रूरी आहे तंहिं करे साबुण सां हथ धोइणु खपनि टिशू जो इस्तेमालु करणु खपे ऐं पंहिंजा माण्हू हथु न मिलायो त ख़ैर आहे सलाम करे सघे थो पंहिंजे एहतियात जे लाइ मास्क लॻाए छॾिजे जेॾी महिल ॿाहिरि माण्हू वञे थो त मास्क लॻाए छॾे ऐं अहिड़ी एहतियात करण सां एहतियात इलाजु आहे हिकिड़े क़िस्म जो तंहिं करे हीअ डपु कोन्हे हीअ एहतियात आहे एहतियात जे करे असां चऊं पिया त माण्हुनि में डपु फैलायो अथऊं इन करे त माण्हू एहतियात कनि जे न त असांजा माण्हू लागर्ज़ आहिनि उन बीमारी फैलिजी वेंदी त पोइ उन ते कंट्रोल करणु ॾाढो ॾुखियो आहे छाकाणि जेकॾहिं हिकिड़े घर में 2 माण्हुनि खे लॻी त उन चइनि खे 10 खे पोइ सॼे घर खे लॻंदी उहे ॿाहिरि निकिरंदा वरी पाड़े खे लॻंदी अहिड़े नमूने सां बीमारी वधंदी वेंदी इन करे पैनिक डपु आहे त भई तव्हां उनखे एहतियात कयो जीअं जेके अची चुका आहिनि काफ़ी अहिड़ा फैमिलीज़ आहिनि जेके पंहिंजे ॻोठनि ते पुॼी विया आहिनि कुझु करे विया आहिनि त छा उन्हनि जे आसे पासे बि उहो चेकिंग वरिती थी वञे छो जो जीअं ॿुधायो थो वञे त भई मास्क पायो ऐं हैंडशेक न कयो कंहिंसां हथु न मिलायो कंहिंसां मिलो न कपिड़नि में मौजूदु हूंदी आहे त छा उन्हनि जे लाइ छा इक़दामात ही ड्रॉपलेट इन्फेक्शन हिकिड़े क़िस्म जो आहे जेको छिक निछ सां माण्हू ॿियो साहु खणंदो त उन साह में उहो अखियुनि में साह में उहो हलियो वेंदो आहे वायरस जेको आहे उन जेके मौजूदु जेकॾहिं हूंदो त इन करे असां उनखे मास्क पाईंदा आहियूं जीअं असां उन जेको माण्हू साम्हूं जेको इफेक्टेड आहे जंहिंखे वायरस आहे उन माण्हू जेको थुक आहे खंगारो आहे या जेको उनजो बलगम वारो जेको साह अहिड़ो आहे जेको असां ताईं ॿिए माण्हू ताईं असरु न करे सघे उन करे असां मास्क पायूं था असां हथु धोऊं था असां टिशू वग़ैरह इस्तेमालु कयूं था या असां उन खां अलॻि रहूं था इहो हिकिड़ो आइसोलेशन जो तरीक़ो ई हिकिड़े माण्हू खे अलॻि करे छॾणु जेकॾहिं असां हिकिड़े माण्हू खे अलॻि कंदासीं हीअ छा अहिड़ो वबा हीअ डिफिकल्ट इन करे न आहे हिन जो इलाजु त कोन्हे एतिरो हिन जो इलाजु आहे सिम्प्टोमेटिक माना जेकॾहिं बुखार आहे त बुखार जो इलाजु कयो वञे खंघि आहे त खंघि जो इलाजु कयो वञे पर हिनखे बचाव हिन में ज़रूरी आहे तमामु
एहतियाती तदबीरूं ज़रूरी हिन में आहिनि। इन करे एहतियाती तदबीरूं ज़रूरी आहिनि जो ही हिकु ॿ माण्हू जेकॾहिं गॾु वेठा आहिनि त हिकिड़े माण्हू मां ॿिए में फैलिजी वेंदो, वरी उहो माण्हू जेकॾहिं कंहिं ॿिए सां मिले थो, खंघि करे थो, उनजो उहो जेको ड्रॉपलेट इन्फेक्शन्स आहिनि उहे हथनि ते हथु मिलाइण सां ॿिए खे उहो हथु हिकिड़े जे मां कुझु टाइम में न जेकॾहिं गर्मी आहे, घणी काढ़ो आहे, 35-36 डिग्री सेंटीग्रेड आहे त बचाव आहे, उहो किल थी थो वञे ॿाहिरि। पर जेकॾहिं थधिकार वारी मौसम आहे, हथु मिलाइण सां उहो ॿिए माण्हू खे लॻो, उन वरी माण्हू पंहिंजे नक खे या मुंहं खे अखियुनि खे हथायो त उहो मुंहं ताईं अखियुनि ताईं पहुतो, नक ताईं पहुतो त वरी उन माण्हू में उहो शिफ्ट थी वेंदो हुयो। सही सर। सर इहा जेका भला हींअर ताईं अञा ताईं वैक्सीनेशन जो छा सिस्टम आहे, कुझु तयार थी आहे या बसि बचाव ताईं इन जो महदूद थियल आहे? अहिड़ी का वैक्सीन वग़ैरह कोन निकिती आहे, पर इहो सिर्फ़ु बचा आहे। असां उनखे जंहिं माण्हू में थियो आहे उनजो असां इलाज कयूं, उनखे इलाज इहो आहे त उनखे जेको सिम्प्टोमेटिक इलाज जेको उन्हनि जो बुखार आहे उहो इलाज कयूं, खंघि आहे, ज़ुकाम आहे, उनजो इलाज कयूं, साह खणण जी तकलीफ़ उनखे वेंटिलेटर ते रखी छॾींदा आहिनि। असां ॿियनि जेके चङा भला माण्हू आहिनि उन्हनि खां असां उनखे परे रखूं, लिकाए रखूं जी उन्हनि ते। बाक़ी आहे सच का वैक्सीन रिसर्च हले पई, पर अञा का अहिड़ियुनि जे लाइ का ख़ासि वैक्सीन जेका चइजे त भई असां मुल्क में इस्तेमालु करे सघूं, आमतौरु इस्तेमालु करे सघूं, उहा न थी आहे। अच्छा, ही जेका वायरस इब्तिदा थी आहे हिन जी, त छा इहो इंसान मां ई शुरूआत थी आहे या जानवरनि मां थी आहे? कुझु माण्हुनि जो चवणु आहे त भई जानवरनि मां थियल आहे, कुझु चवनि था त वबा जे करे थी आहे, ऐं कुझनि जो त इहो चवणु आहे त भई टी महाभारी जंग वारो जेको त उनजो सिस्टम आहे हिकिड़ो, त इहो छा हले पियो? असल में हीअ जेका वायरस आहे उहो त हूं त माना असां जी त चाइना में थियो आहे, तंहिं करे सभई चवनि था त हुते हू त हर क़िस्म जो गोश्त, हर क़िस्म जी हराम शयूं, ख़बर न आहे छा कुझु जानवर कहिड़ा खाईंदा आहिनि न, त हू जानवर शायदि हिन जी जेका जीन जेका शुरू थी आहे सा कंहिं जानवर में ई इंसान में पैदा थी लॻी वई आहे। हाणे जीअं इंसान में हिकिड़े दफ़ा अची वई हली न, हाणे इंसान में त जेको इन्फेक्टेड इंसान आहे उहो ॿिए इंसान खे इन्फेक्ट करे सघे, जेकॾहिं मुंहुं में मूंखे आहे त तव्हांखे लॻी सघे थी, उहो ड्रॉपलेट इन्फेक्शन जे करे। ठीकु आहे, जेकॾहिं कंहिं जानवर बीमार में आहे त बीमार जानवर खे लॻी सघे थी, बीमार जानवर खां इंसान खे लॻी सघे थी। त अहिड़े नमूने सां हाणे इन जो जेको शुरूआति थी कंहिं हराम शइ मां, कंहिं मुर्दा गोश्त मां, ज़िंदा गोश्त मां, कहिड़े मां, पर हाणे उहो जी अची वियो आहे त हाणे असां जेको इफेक्टेड आहे उहो ॿिए खे इफेक्टेड पियो करे, यानी हिकिड़े माण्हू मां ॿिए माण्हू में। बाक़ी हिन जो इहो त जेको ॿी महाभारी लड़ाई जो या टी महाभारी लड़ाई जो इहा आहे त जेको माना दुनिया जो सीनारियो हले पियो, उन में चाइना अॻिते निकिरी वई, सभु मुल्कनि खां ट्रेड में तमामु घणी तरक़ी करे वई, दुनिया हिन जी जेका असां मोहताज बणिजी वई, त उनखे रोकण लाइ बि थी सघे थो अहिड़ा के माना साज़िशूं थियूं हुजनि, वायरस होॾे इम्पोर्ट कयो वियो हुजे, यानी चाइना में होॾे चाइना में वायरस कंहिं नमूने सां मोकिलियो वियो हुजे। पर बहरहाल इहे शयूं त पंहिंजी जॻह ते आहिनि, छो जो हीअ वबा जेका असां वटि बि जीअं इमरजेंसी डिक्लेयर थी वई त भई शहर बंदि कयो, माण्हू हुजूम, छाकाणि त हीअ हिकिड़े माण्हू खां ॿिए माण्हू खे जल्दी में लॻी थी वञे, त लॻण जे करे जेकॾहिं हिकिड़ो ई माण्हू आहे बीमार आहे त उहो 10 माण्हुनि ॿियनि खे इफेक्ट करे थो। जेकॾहिं कंहिं उहो साॻियो माण्हू का ख़बर ई न आहे, हुनखे बीमारी त आहे पर डिटेक्टेड न आहे, हुनमें वायरस मौजूदु आहे, उहो जेकॾहिं कंहिं शॉपिंग मॉल में वञे थो, असां तव्हां मां माण्हू हुते केतिरा ई आहिनि उहे शॉपिंग मॉल में गॾु आहिनि, उन्हनि खे लॻे थो उहे घर वञनि था, पंहिंजे बच्चनि खे इन्फेक्ट कंदा, उहे बाज़ारनि में ॿियनि माइटनि में वञनि था, त हीअ इन करे वबा इन करे थी आहे त माना उहो हिकिड़े खां ॿिए खे तमामु घणी जल्दी सां फैलिजी वेंदी। इन करे असांखे डपु आहे त भई असां इहे सभु शयूं बंदि कयूं। ऐं ॿियो इम्पेक्ट इहे त तव्हां सां इहो त थी सघे थो त भई उन्हनि खे चाइना खे बैकवर्ड करण लाइ, पोइते करण लाइ, या अहिड़ा मुल्क जेके चाइना ब्लॉक में अचनि पिया उन्हनि में ही वबा घणी वधी वई आहे, फैलिजी वई आहे, त थी सघे थो इहा का साज़िश बि हुजे, मे बि। जी डॉक्टर साहब, तव्हांजी तमामु घणी महिरबानी जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां सां गॾु वेठो ऐं असांजी जेको आवाम खे हिकिड़ो मैसेज ॾिनो। थैंक यू सो मच। हाणे इजाज़त ॾींदा पंहिंजी होस्ट राबिया बलोच खे। इंशाल्लाह जल्द मुलाक़ात थींदी नए महिमान सां गॾु के नए मौज़ू ते। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।